तुंहिंजो नाम बाजबो ॾियाई मंगा रेथंबे रे थूणीअ तूं छपर तूं छां उॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबका। अस्सलाम वालेकुम मुंहिंजनि प्यारनि मानवारनि विवर्स साथियुनि प्यारनि पिरनि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। यकीनन तव्हां मुंहिंजे नाले खां वाक़िफ़ु हूंदव। पंहिंजी सिंध जे हिन स्क्रीन ते तव्हां ऐं असांजो जेको तालुक़ु आहे प्यार ऐं प्रीत जो तालुक़ु आहे उहो इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त इहो तव्हां क़यामत ताईं हुजे ऐं तव्हां दोस्तनि प्यारनि जी इहे मोहबतूं ई आहिनि जेके असांजी पंहिंजी सिंध खे अञा वधीक बहितर ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बहितरीन खां बहितरीन इंफॉर्मेटिव खां इंफॉर्मेटिव मालूमाती वीडियोस ठाहिण ते मजबूर कनि थियूं। असां मिट्टी जे थांवनि ते डॉक्यूमेंट्री ठाही उनखां पोइ जेको आहे सो असां उमरकोट जी हिकिड़ी मुख़्तसर तारीख़ तव्हांजे लाइ खणी आयासीं। उमेदु आहे तव्हांखे यकीनन पसंदि आई हूंदी। पर वरी बि हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त असांजे जेको चैनल आहे उनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे क्लिक करियो। गॾोगॾु असांजी जेको फेसबुक जो पेज आहे उनखे फॉलो ऐं कमेंट करियो, लाइक करियो, शेयर करियो पंहिंजे दोस्तनि ताईं। जेके बि असांजा इंफॉर्मेटिव वीडियोज़ आहिनि या जेके बि असांजो वीडियोज़ आहिनि उनखे शेयर करियो। उमेदु आहे त तव्हां जी जेका जुस्तजू आहे तव्हांजी हिकिड़ी महिनत आहे तव्हांजो हिकिड़ो असां सां जेको तालुक़ु आहे प्यार प्रीत जो उहो हिकिड़ो नओं रंग लाहींदो। तव्हां ऐं असां सभु गॾिजी जेको आहे सो पंहिंजी सिंध जे चैनल खे असां वधीक जेको आहे सो अञा वधीक अॻिते हथी वठाईंदासीं। ऐं जेके कंहिं दोस्त खे का पंहिंजी सिंध जे चैनल खां या असांजी टीम खां का शिकवा शिकायत हुजे त या असांजी जेका पंहिंजी सिंध आहे उनमें अञा बि कुझु के वधीक जेके आहिनि से इस्लाह करण ख़ातिर तव्हां जेकॾहिं को पंहिंजी राय ॾियणु चाहियो था त उहो असांखे कमेंट बॉक्स में कमेंट करे सघो था। ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां वटि को नॉलेज आहे, तव्हां वटि को इल्मु आहे, तव्हां वटि को महारत आहे, तव्हां वटि को फ़न आहे ऐं तव्हां हिकिड़ा ॻाइण आहियो, फ़नकार आहियो, मूसीक़ार आहियो या तव्हां कुझु बि आहियो ऐं तव्हां अचणु चाहियो था हिकिड़े प्लेटफॉर्म ते त यकीनन पंहिंजी सिंध तव्हांखे कवरेज ॾींदी। पंहिंजी सिंध तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे, तव्हां प्यारनि जो चैनल आहे। जंहिं वक़्तु जंहिं घड़ी जंहिं टाइम तव्हां असांखे जेको आहे सो इंफॉर्म कंदो असीं तव्हां वटि मौजूदु हाज़िर थी वेंदासीं हलिया। ऐं तव्हांजी जेका बि कचहरी आहे कुर्ब भरी कचहरी उनखे असां जेको आहे सो कैमरा जी अखि में क़ैद करे तमामु नाज़रीन ताईं उन जेको आहे सो मालूमात खे असां पहुचाईंदासीं। यकीनन असांजूं जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि में या तव्हां मुतफ़िक़ हूंदव ऐं जेकॾहिं न बि मुतफ़िक़ आहियो त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा वञो। हिन वक़्तु जेको सिलसिलो आहे उहो कमेंट जो तमामु घटिजी वियो आहे। व्यूवर्स जो जेको सिलसिलो आहे उहो तमामु घटिजणु शुरू थी वियो आहे। शायदि दोस्तनि खे कई मसरूफ़ियतूं हूंदियूं हिन वक़्तु। बहरहाल उमेदु आहे त असांजूं जेके वीडियोज़ आहिनि उहे तव्हांखे पसंदि बि आयूं हूंदियूं ऐं ईंदड़ वक़्त में असांजा जेके बि मवाद आहे उहो तव्हांखे पसंदि ईंदो। वॾी महिरबानी।